व नूरना व नूर अव्वलना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना नूरना व नूर रब्बिना व महबूबना व माशूकना व मौलाना व मंजाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारक व सल्लम तस्लीमन कसीरा। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाह तबारक व तआला फ़ी किताबिहिल क़दीम व ख़िताबिहिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। नून वल कलम वमा यस्तुरून। मा अंत बिनिअमति रब्बिक बिमजनून व इन्न लक लअज्रन गैर ममनून व इन्नक लअला खुलुकिन अज़ीम। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व शफीअना व हबीबिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दोस्त दारे चार यारम ताब औलाद अली। मज़हबे हनफिया दारम मिल्लते हज़रत खलील। ज़ेर साये गौसे आज़म खाक पाए हर वली। आबी मिसल महबूब हक खलकी खुदा जहला खलक। खादिम सदन जिन्नो मलक बलगल उला बिकमालिही। नूरी हो जो ही निशान आया तरोशन थो जहां। चमक्या ज़मीनो आसमां कशफत जा बिजमालिही। आ नूर आका दर असल नूरी सदन सारो नस्ल। सीरत सूरत बेमिसल हसनत जमी खिसालिही। इदरीसो न जो गुलाम आ पढ़ दो सलातो सलाम आ। ही विरद सुबह शाम आ सल्लु अलैहि व आलिही। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व शफीअना व हबीबिना
व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। मुझा मेहरबान बुजुर्गो, प्यारा दोस्तों ऐं भाइरो, अजो कोई शानदार रूहानी नूरानी जलसो जंहिंमें अल्लाह ताला मूं गुनहगार ऐं अव्हां सभिनी खे हाज़िरी नसीब फरमाई आहे। दरगाह शरीफ़ जो सालियानो जलसो आहे। अल्लाह ताला सज्जादा नशीन साईं खे तौफीक हिम्मत अता फरमाई। जन पंहिंजे कोशिश सां ई सालियानो जलसो मुनक़िद करण जी कोशिश कई, मुनक़िद फरमायो ऐं उन्हनि माण्हुनि जा मुंहं बंदि थिया जिन जो चवणु हो त हाणे हिते ॿारहो न थींदो, जलसा न थींदा। अल्लाह ताला असां तव्हां खे दरगाह ज़ाकिरी शरीफ़ जे लाइ अक़ीदत ऐं मुहब्बत ॾिनी आहे। अॼु शबे बरात आहे, शाबान जी 15वीं रात, जंहिंजी बरकत, जंहिंजो शान ॿियनि मुफ़स्सिरनि मुहद्दिसनि सां गॾु हज़रत पीरनि जे पीर सैयदना गौसे आज़म पंहिंजी किताब गुनियत तालिबीन में ॾाढो खोले लिखियो आहे। इन मुक़द्दस ऐं बरकत वारी राति में मुंहिंजी कोशिश रही आहे त कंहिं पासे बि न वेंदो हा, छो त इहा राति घर में रही करे पाण पंहिंजा बच्चा नफ़िल पढ़ूं, क़ुरान पाक जी तिलावत कयूं, अल्लाह जो ज़िक्र कयूं, सुहिणे हबीब ते सलात व सलाम पढ़ूं, पंहिंजी लाइ महबूब आका जी उम्मत लाइ दुआऊं घुरूं। पर दरगाह शरीफ़ सां जॾहिं त मुंहिंजो बचपन खां वास्तो रहियो, उन जे करे हिन हुक्म खे मोटाए न सघुसि। हाज़िरी थी आहे। अव्हां खे बि अपील आहे, तव्हां क़ल्ब जे गहराइनि मां अल्लाह ताला जे बारगाह में दुआ घुरो त जंहिं पैगाम खे, जंहिं मक़सद खे साईं रोज़े वारा हज़रत क़िबला सैयद मोहम्मद शाह रहमतुल्लाह ताला अलैह खणी हिन इलाइक़नि में आया, जो बुढ़ड़ा फ़क़ीर ॿुधाईंदा आहिनि त वाट वींदे अंधनि जे अखियुनि ते हथ रखूं त सॼा थी विया। ऐं एतिरी अल्लाह जे ज़िक्र जी कसरत हूंदी हुई, एतिरी मुहब्बत हूंदी हुई, जो वॾा वॾा नाम यारा रज़न धाड़ेल लुटेरा से बि साईं जे मुहब्बत ऐं अक़ीदत में अचे। मदीने वारे साईं जी सुन्नत मुंहं ते रखियऊं, ज़िक्र अज़कार सां प्यार रखियऊं, शब ख़ेज़ बंदी तहज्जुद गुज़ार बणिया। वरी साईं ॿिए नंबर वारा, उन्हनि बि अल्लाह ताला जे हबीब अलैहि सलाम जे इश्क़ ऐं मुहब्बत सां पंहिंजो नीअ निभायो। अवां दुआ घुरो त ॿई साहिबज़ादा जेके असां ऐं तव्हां जे रूह जी राहत, क़ल्ब जो करार, सीने जो सुकून आहिनि, अल्लाह ताला इन्हनि खे बि पंहिंजनि वॾनि जे नक्शे क़दम ते हलंदे असां ऐं तव्हां जी रहबरी रहनुमाई नसीब फरमाए। ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे जो जंहिं हबीब अलैहि सलात सलाम जन दुनिया जे रहलत खे क़रीब दौर में इरशाद फरमायो त मां वहां वटि हिकु क़ुरान छॾे थो वञा, ॿिया पंहिंजा बच्चा छॾे थो वञा, मुंहिंजा बच्चा ऐं क़ुरान करीम हिक ॿिए खां जुदा न थींदा। हत्ता यरदा अलैयल हौज़, तव्हांजो हौज़े कौसर ते ईंदा त मुंहिंजा बच्चा ऐं क़ुरान करीम गॾु हूंदा, जुदा न थींदा। अल्लाह ताला साईं जन खे इल्म सां, अक़ुल सां, फ़हम सां नवाज़ियो आहे।
यकीनन पाण पंहिंजे लाइ, पंहिंजे जमायत जे लाइ, पंहिंजे पोलकनि जे लाइ, पंहिंजनि बुज़ुर्गनि जे रस्ते खे पसंदि फरमाईंदे, पंहिंजनि सल्फ़ सालिहीन जे तरीक़े खे पसंदि फरमाईंदे, इंशा अल्लाह ताला आइंदे जे लाइ हर क़दम अहिड़ो खणंदा जो दुनिया त वाह कंदी पर रब करीम जा मलाक बि वाह कंदा। इन शानदार महफ़िल में, इज्जत भरे इज्तिमा में अल्लाह जे कामिलनि वलीअनि जे पेरां दी खां वेठे अल्लाह जे इबादत वारी जाइ मस्जिद में मौजूद हूंदे ॿिन्ही साहिबज़ादनि जे रूबरू मूं गुनहगार अवां सामीन किराम जे साम्हूं क़ुरान करीम जा जेके सुहिणा अल्फाज़ तिलावत कया आहिनि, अल्लाह ताला मुंहिंजी तिलावत क़बूल फरमाए। उन्हनि जे तशरीह तफ़सीर खां अॻ में चंद तमहीदी कलमात अर्ज़ करे पोइ उन्हनि जी मफ़हूम माना मुराद अर्ज़ करे दुआ घुरंदासीं। कुछ ॾींहंनि खां करे मूंखे पेट में सूर वक़्त तकलीफ़ रही आहे। इन हूंदे बि मूं पंहिंजो अखलाक़ी फ़र्ज़ सम्झो त जॾहिं त मां हिन दरगाह शरीफ़ ते नंढड़े हूंदे खां ईंदड़ आहियां, साईं सोना रहमतुल्लाह अलैह एॾो मूंखे प्यार ॾींदा हुआ, एतिरो मूंखे भाईंदा हुआ जो संदन पुट त हुम ई पुट आहिनि, पर मां सम्झां थो त ॼण त मां ई संदन दादरो बचो होसि। अल्लाह ताला खेनि जन्नत में बुलंद मक़ाम अता फरमाए, बेश्ते बरीन में वॾियूं जायूं अता फरमाए। मदीने जे सरकार जी निगाह कर में हूंदा आहिनि, अवां सभई खुली मिली जुली पंहिंजे हिजाब खे टोड़े वॾे आवाज़ सां इहो अक़ीदो रखे त असांजो दुरूद सलाम सुहिणा हबीब ॿुधनि पिया। मलाक सबोरा बि खणी था वञनि, उहे पंहिंजी ज़ियारत जी सादत हासिल था कनि, अल्लाह जे बारगाह मां आर्डर मिलिया पूरो था कनि। उन में हिकमत उहा ई आहे जो अल्लाह पंहिंजे बाननि जे अमलनि खे ॼाणे थो, पर मलाकनि खे कुल्हनि ते विहारे छॾी तव्हां लिखंदा कयो। ईअं कोन्हे त ख़ुदा कोन थो ॼाणे, ख़ुदा खां नऊज़ बिल्लाह ॻाल्हि विसरी ॾींदी या ख़ुदा खे माज़अल्लाह यादि न बीहंदी जो दफ़्तरनि में ॾिसी पोइ फ़ैसिला ॾींदो। न न, इन में बि का हिकमत आहे। जीअं कुल्हनि ते वेठलनि में हिकमत आहे, ईअं मलाकनि जे दुरूद सलाम पुॼाइण में हिकमत आहे। पर रब करीम पंहिंजे बाननि खे ॾिसे थो पियो त अल्लाह जे अता सां मदीने वारो ॾिसे बि पियो, ॿुधे बि पियो। इहो तव्हांजो आवाज़ त शहर ताईं बि कोन ईंदो। मूंखे अहिड़ो आवाज़ खपे जो मुंहिंजे ॻोठ मुकी बदारी जा जाॻनि त हाओ दरगाह ज़ाकिर जे बहाए हले पियो। सभई ॾाढा हथ मथे खणी चओ सुभान अल्लाह। के वीचारा ठूठ में सूर थियनि, मां सम्झां थो अल्लाह शिफ़ा ॾींदव, दरगाह जी बरकत नसीब थींदव। खुली करे मुंहिंजे हबीब जे सलाह सलाह पढ़ो, जीअं मां पढ़ायां सभई पढ़ो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। वॾी आवाज़ सां, वॾी आवाज़ सां। वसल्लम अलैका या हबीब अल्लाह, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सुभान अल्लाह। जुमे जी रात, शबे बरात, ऐं मुंहिंजे तुंहिंजे गुनहगार ज़बान मां सुनी हबीब जो सलाम सलात निकिरे, छा नसीब है। वरी पढ़ो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह, सल्लल्लाहु अलैका। या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। आयतूं जेके तिलावत जी सादत अल्लाह नसीब फरमाई, उन्हीं आयतुनि जे तर्जुमे खां अॻु में मां तमहीदन अर्ज़ कयां त दुनिया में हिक ॿिए सां मुख़्तलिफ़ ताल्लुकात हूंदा आहिनि।
समझो था या न? पीउ पुट जो ताल्लुक आहे, भाउ भाउ जो ताल्लुक आहे, दोस्तीअ जो ताल्लुक आहे ऐं कई क़िस्म जा ताल्लुकात हिक ॿिए सां हूंदा आहिनि। पर अल्लाह ताला जो पंहिंजे बाननि सां पीउ पुट वारो ताल्लुक न आहे, छो त अल्लाह पीउ हुजण खां बि पाक आहे, पुट हुजण खां बि। हेॾी जमायत आहे, मूंखे जवाबु वॾे आवाज़ सां ॾियो। मां हिते तकरीरुनि में सालनि जा साल गुज़ारिया आहिनि, देर थी आहे त देर में ख़ैर आहे, त खुली जवाब ॾियो। अल्लाह ताला मूंखे तौफ़ीक़ करे त मां कुझु अर्ज़ु करे वठां। अल्लाह ताला जो पंहिंजे ॿारनि सां ताल्लुक पीउ पुट वारो, भाउ वारो, न्याणी मां वारो न आहे। उहो कहिड़ो ताल्लुक आहे? उहो ताल्लुक आहे ख़ालिक़ ऐं मख़लूक़ वारो। सभई चो सुभान अल्लाह, ॾाढा चो सुभान अल्लाह। सुहिणी भिट जे दरनि ते वेहण वारे सैयद अब्दुल लतीफ़ रहमतुल्लाह ताला अलैह जी ॿोली सुभान अल्लाह। सूफ़ी पंहिंजी माना कंदा ऐं जेका कनि ख़ुदा ॼाणी त पाण ॼाणनि, पर मुंहिंजो जेको तहक़ीक़ आहे सो इहो आहे त भिटाई क़ुरान करीम खां परे न आहे। अबा क़ुरान करीम खां परे ऐं क़ुरान करीम भिटाई खां परे न आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। साईं जे लफ़्ज़नि में तव्हां ॿुधो, हज़रत रूमी रहमतुल्लाह अलैह जला फरमातो मुर्शिद मौला रूम। हज़रत रूमी जो फारसीअ में शेरनि जो मजमूआ तसव्वुफ़ जो किताब आहे मसनवी शरीफ़, जेका भिटाई घोट हमेशह पाण सां रखंदो हो, हमेशह पाण सां रखंदो हो। उन में छा फरमायो मसनवी शरीफ़ में? सुभान अल्लाह चओ। बल्कि अल्लामा जामी रहमतुल्लाह अलैह जे मुतालिक़ उलमा लिखियो आहे त हज़रत जामी रहमतुल्लाह अलैह ख़्वाब ॾिठो। छा ॾिठई? अल्लाह ख़ुशि रखंदो। तव्हांखे त ॻाल्हाइण जी ज़रूरत न आहे, पर मुंहिंजी टेक थी पवे। छा थो ॾिसे ख़्वाब में? साईं पंहिंजे अरबी शेर में फरमायो, इन्ननी फिन्नौम अबसरतु रसूल फी यदैहि मसनवी व हुव यक़ूल। अल्लामा जामी फरमाए थो, मूं निंड में पंहिंजे दिलबर हबीब जो दीदार कयो। अल्लाह करे असां ते वेहरे करम जा ककर वसी पवनि। साईं छा ॾिठुई? इन्ननी फिन्नौम अबसरतु रसूल फी यदैहि मसनवी व हुव यक़ूल। साईं फरमाए थो, मां मसनवी खे हबीब जे पाक हथनि में ॾिठो, दीदार जी दौलत नसीब थी। हबीब मसनवी खे हथनि में खणी छा था फरमाए? ख़्वाब कंहिं ॾिठो? अल्लामा जामी, जंहिंजे किताब अल फवाइद ज़ियाइयह काफ़िया जे शरह खे शरह जानी सॼो ॾींदो आहे। मदरसनि में सभई उलमा पढ़ाईंदा आहिनि। नहव जे इल्म जो अजीब किताब आहे ऐं फारसी में चवंदा शरह मुल्ला खान बाक़ी जमात। उन अल्लामा जानी रहमतुल्लाह अलैह ख़्वाब ॾिठो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अल्लाह करे मूं ते तो ते ॿिया महिरबानी थे। वो जामी जो हज ते वियो, मक्के में हज करे हाणे मदीने जी तैयारी तो करे, त मदीने जे गवर्नर खे महबूबन ख़्वाब में दीदार करे फरमायो त जामीअ खे चओ मदीने न अचे। अबा निंड न कजो। ओ चाचा मौलवी गुलाम हैदर साहब खे मां दरख़्वास्त कयां थो, मंज़ूरी साईं ॾींदा। हयाती रही त आई त मुंहिंजो टाइम सांझे खां पोइ हूंदो, छो त मौलवी साहब खे नंबर थो करे, देर थो करे। पोइ देर करण जे करे तव्हां टुॿीअ में मां ॻाल्हायां ॼण भित सां ॾिठो। दुरूद शरीफ़ पढ़ो, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। बादशाह गवर्नर हैरान थी वियो, साईं जामी कहिड़ो आहे, किथी आहे, मां कीअं हथ कयां?
महबूबा ने फरमाया हरम काबा में ऐलान कदे लभी मिली जो जामी साहब तव्हां जी मदीने वञण ते बंदिश पाबंदी आहे जे कॾहिं कॾहिं असां ते गवर्नमेंट पाकिस्तान बंदिश हुजंदी आहे त दादो ज़िले में न वञो, लाड़काने में न वञो, फलाणी जाइ ते न वञो, अदा को नथा वञो, तव्हांजी महिरबानी जो असां ते बार हल्को करे छॾियो न वञो। जामी रहमतुल्लाह अलैह मूं जहिड़ो मुलो त कोन हो, हुन जे दिलि में महबूब जे इश्क जा मच पे भरिया, विरह जी बाह हुई। चए थो गवर्नर केरु थींदो आहे जो मूंखे रोकींदो? राति मां पंहिंजा सामान ॿधी तयार कयां, सुभाणे निकिरंदुसि, वरी जामीअ जे सदके गवर्नर खे दीदार थियो। जामी तयारी पियो करे, जामी तयारी पियो करे, कंट्रोल कर, रोक न अचे। गवर्नर खे मौज थी वई, सुभान अल्लाह सुभान अल्लाह। वरी आयो साईं तव्हां तयारी पिया कयो, बिस्तरा पिया ॿधो, तव्हांखे इजाज़त न आहे, चवंदव त मां पुलिस लॻाईंदुसि, रोकिराईंदुसि। साईं ख़ामोश आहे। ॿियो ॾिहाड़ो गुज़रियो, टी राति जामी तयारी पियो करे, वरी हबीबन फरमायो रोकीस। गवर्नर पुछे तो या रसूल अल्लाह सॼी दुनिया पई मदीनो मदीनो करे, आओ या न? ॻाल्हाए त सही, ॾाढा त ॻाल्हाए। मक्को बि असांजी अख जो नूर आहे, मदीनो बि नूर आहे। असां सुन्नत जमायत वारनि जो अक़ीदो साफ़ खुलियल अक़ीदो आहे, लिक वारो अक़ीदो आहे ही कोन को। बेतुल्लाह लाइ बि इज़त आहे त दरबार हबीब जे लाइ बि इज़त आहे। हिकु अल्लाह जे बाने जो मशहूर शेर आहे, कई भेरा तव्हां ॿुधी चुका आहियो। उन छा फरमायो? फरमाए थो मक्के में बरसते हैं अनवारे खुदाबंदी, अंबिया सगोरा, असहाब सगोरा, इमाम सगोरा, औलिया सगोरा, सभिनी काबे करीम ॾे मुंह करे रब करीम खे सजदो कंदा आहिनि। अब हो या न? मक्के में बरसते हैं अनवारे खुदाबंदी। अल्लाह नसीब करे। मक्के में बरसते हैं अनवारे खुदाबंदी, रहमत का लगा देखा बाजार मदीने में, रहमत का लगा देखा बाजार मदीने में। महबूब खुदा का है दरबार मदीने में, है उम्मत आसी के गमखार मदीने में। ॾिसण वारे खे, अर्ज़ करण वारे खे पेसरा बेसरा जामा, कई ॿिया मुल्क बि घुमी आयो हो, अमेरिका, जापान, लंदन, कई दौरा करे चुको हो। वरी मदीने पाक में आयो त ॿोली इहा पियो ॿोले। कंहिं पुछियुसि ॾे ख़बर भला ॿिया शहर? विसरी वई छा? हेॾा हेॾा ज़ीम शहर, वॾा मार्केट, वॾियूं ख़रीदारियूं, वॾा मज़ा। चए थो ॻाल्हि सही आहे, सभु ॾिसी आयो हां, पर ॻाल्हि हाणे छा आहे? दुनिया की कोई बसती लगती नहीं है दिल को, क्योंकि रह के मैं आया हूँ दिन चार मदीने में, क्योंकि रह के मैं आया हूँ दिन चार मदीने में, है उम्मत आसी के गमखार मदीने में। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। वॾे आवाज़ सां चओ सुभान अल्लाह, खुली खुली चओ सुभान अल्लाह। अल्लाह जी ज़ात बरकत प्यारा बांधो, हबीब करीम जी मोहब्बत वारा उम्मतियो, मुझे दिल बर हबीब जे शान खे ॿुधी दिल ठरंदी आहे।
एडो मज़ो ईंदो आहे, एडो करार ईंदो आहे, एडो लुत्फ़ ईंदो आहे। हज़रत जामी रहमतुल्लाह अलैह खे रोके थो गवर्नर, साईं फरमाए तो मां वेंदुसि। मदीने पाक जे सरकार खां पुछे थो गवर्नर ख़्वाब में कि भला सॼी दुनिया पई अची, जामी खे छो थो रोकियो वञे? अबा महबूब कंहिंखे रोकींदा रहमत लिल आलमीन आहे। साईं जामी खे छो थो रोकियो वञे? साईं फरमाइनि था जामीअ जे दिलि में एतिरो इश्क जो मचा, एतरी इश्क जी मौजा जो जॾहिं मुंहिंजे पाक मुवाजहे खां बि अस्सलाम अलैका अय्युहन नबी चई सलात सलाम शुरू कंदो, मां मुस्तफ़ा जी दिल चाहींदी त मां रोज़े खां ॿाहिरि निकिरी हथ मिलायां। अल्लाह अल्लाह छा मकाम आ, छा इश्क जी मौज आ। पोइ इन जे करे अल्लाह ताला जा मानव असां सुन्नत जमायत जो अक़ीदो आ त अल्लाह पंहिंजे हबीब खे ग़ैब जो इल्म ॾिनो आहे। तव्हांजो बि अक़ीदो आहे ख़ुदा ढकींदो उॾे ई न लॻे। हा सिम हाणे घटिजे पई, छो त पाणी मुल्क में कोन्हे त जन में बनियुनि में सिम हुई न, उते बि सखियूं लयूं पियूं फड़कनि, पाणी कोन्हे। हाणे अल्लाह करे त उॾे ई न लॻे। अक़ीदो यकीन करे छॾ हबीबे करीम जे मुहब्बत वारा उम्मती, अल्लाह पंहिंजे हबीब खे ग़ैब जो इल्म ॾिनो आहे। जामी तयारी पियो करे, मदीने वारे खे इल्म आहे त तयारी पियो करे, मदीने वारे खे इल्म आहे त बिस्तरा पियो ठाहे, मदीने वारे खे इल्म आहे त तयारी पियो करे। अॼु न त सुभाणे निकिरंदो। रुॻी मूं न चयो आहे, तबलीगी जमायत वारनि जो रईस मौलवी ज़करिया कांधलवी लिखी वियो आहे त मुंहिंजे दिलबर हबीब हज़रत जामी जे लाइ फ़ैसला फरमाया। ओहो जामी तो ख़्वाब ॾिसे त मदीने वारे जे हथनि में मसलवी मौलाना रूमी जी आहे। ऐं साईं छा पिया फरमाइनि, जागो पिया, ॾाढा ॻाल्हायो। अबा फारसी ॿोली आहे मसलवीअ में, कहिड़ी ॿोली, कहिड़ी? पोइ ही त लिखनि था त उर्दू बि न बि असांजे मदरसे खां पोइ सिखियो आहे। मसलवी फारसी, मदीने वारो समझे पियो त मसलवी छा आहे। चओ सुभान अल्लाह। छा था फरमाइनि हज़रत रूमी रहमत? वियो मानवी हस्त कुरान दर ज़बाने पहलवी। ये फारसी ज़बान में कुरान, कुरान पाक जा मतलब मफ़हूम बयान चला। बिट जे दरन ते वेहण वारे रूहानी रहबर हजरत सैयद अब्दुल लतीफ़ छा फरमायो, जे तो बेत भाया से आयतूं आहीन नियो मन लाइन पिरिया संदे पार दे। मुझे महबूब आका जे मोहब्बत वारा उम्मतियो, नबी करीम जे प्यार वारा उम्मतियो, अल्लाह ताला जे प्यारे भेटाई साहब जी ॻाल्हि पे कयमि त संदन हिकिड़ो मशहूर इरशाद आहे, अहद अहमद पाण में, अहमद पाण में विच में मीम फर्क, माना मीम इशारो मखलूक ॾे, वो ख़ालिक आहे मखलूक आहे। चओ सुभान अल्लाह। अहद अहमद पान में विच में नीम फर्क आहे मुस्तग़रक आलम इन्ही ॻाल्हि में। नीम महबूब में ईंदो आहे, वो मुहब्बा ही महबूबा। नीम मतलूब में ईंदो आहे, वो तालिबा ही मतलूबा। नीम मरहूब में ईंदो आहे, वो राग़बा ही मरगूबा। नीम माशूक में ईंदो आहे, हुते आशिक़ियत हिते माशूकियत। क्या सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्लाह जा बानो सुनी हबीब करीम जे मोहब्बत वारो,
अल्लाह जी बानन सां जेका इहा निस्बतन मोहब्बत वारी आ उहा अजीम निस्बत आ पर उन में वरी दर्जा हन उन में वरी मदारज हन मरातिब हन हबीब करीम अलैहिस्सलाम जी ज़ात आ बरकात सां जेका मालिक मिठे जी मोहब्बत आ उहा बेमिसल मोहब्बत आ न खुदा जो को मिसाल आ न मखलूक में मदीने वारे जो मिसाल आ न हिन मोहब्बत जो कहीं ॿिए वटि मिसाल आ। सुभान अल्लाह चओ। एतरी मोहब्बत जो हबीबन ते तानो लगे फर्श ते त जवाब रब वरी पान पियो अर्श खाने। अदा वडी गाल है काफरन छा चयो लस्त मुरसला तू मुरसल नहीं। अल्लाह ताला छा फरमाए यासीन वल कुरानिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन। ऐ सरदार कसम कुरान में हकीम जो मां रब कसम खणी थो चो यकीन तू मुरसल आहीं। बीजा अल्लाह ताला बयान फरमायो काफरन जो जवाब उन्हनि छा चयो नबी पाक शायर अल्लाह फरमायो वमा अल्लमनाहु शेर वमा यंबगी लह। शायरी मुझे हबीब जो मकान आहे। बीजा ते काफरन जे एतिरा जो जवाब आयो उन्हनि छा चयो मुझे हबीब करीम जे लाइ त नबी पाक माज़ल्लाह सुम्मा माज़ल्लाह चरियो अकुल ते पर्दा पियल आहिनि। अल्लाह ताला जवाब ॾिनो इन्हनि आयतुनि में जेके मूं अव्हां जे अॻियां तिलावत कई। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। छा चयो इन्नका लमजनून। अल्लाह ताला फरमाए छा था चओ मां थो जवाब ॾियां पंहिंजे हबीब जे पारां। अल्लाह फरमाए नून वल कलम वमा यस्तुरून मा अंत बिनिअमति रब्बिक बिमजनून व इन्न लक लाअजरन गैर ममनून व इन्नक लाला खुल्किन अज़ीम। नून सुभान अल्लाह। कसम कलम जो जेकी लिखन था मा अंत बिनिअमत रब्बिक बिमजनून। अव्हां ते अल्लाह जी नेमत ता मजनून न आहियो। व इन्न लक लअजरन गैर ममनून। अव्हां जो अजर कटियल न आहे। व इन्नक लअला खुल्किन अज़ीम। अव्हां वॾे अखलाक वारा आहियो। हाणे मां जॻह तफ़सील नुक्ता चंदो अर्ज़ कयां नून छा आहे। चओ सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह। नून जी हिकिड़ी माना आहे मस कुपड़ी जंहिंमें मस पवंदी आहे। अबा सम्झो था न मस जंहिंमें पवंदी आहे उनखे चइबो आहे नून। ऐं कसम कलम जो ऐं जेकी लिखनि था इन मस कुपड़ीअ मां मुराद छा आहे कलम मां मुराद छा आहे जेकी लिखनि था तन मां मुराद छा आहे। अल्लाह जे कुरान करीम जा मुफ़स्सिर लिखनि था पिया त मस कुपड़ी आम मस कुपड़ी मुराद न आहे। इन मां मुराद मुंहिंजे दिल बर हबीब जो पाक मुंह मुबारक जो ही हिस्सो आहे ऐं कलम हबीब जी ज़ुबान पाक आहे। अल्लाह फरमाए थो तुंहिंजे पाक मुंह जो कसम जंहिंमें तुंहिंजी ज़ुबान कलम वांगुर मां अल्लाह जो कुदरती कलम लिखंदो आहे। जेकी तुंहिंजी ज़ुबान पाक मां निकिरंदो आहे मां रब ईअं कंदो रहंदो आहियां। जागो पिया सुजाग आहियो। अल्लाह जे हबीब जे इश्क ऐं मोहब्बत वारो तवज्जो ॾेई ॿुधजो। नून जी माना मस कुपड़ी कलम जा मुराद मदीने वारे जी पाक ज़ुबान आहे ऐं जेकी लिखनि था पिया उन मां मुराद असहाबे किराम जेके हबीब जूं हदीसूं लिखंदा। वाह 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 वाह। ॿी मुराद कहिड़ी आहे नून चइबो आहे मच्छीअ खे छा खे मच्छी त ॿुधी अथव न क़ुरान पाक जी ॿी आहे त दलील आहे अल क़ुरान युफ़स्सिरु बाज़ुहु बाज़ा।
अल्लाह फरमाए तो वज़न्नून इज़्ज़हब मुग़ादिबन फ़ज़न्न अल्लन नक़दिर अलैहि फ़नादा फ़िज़्ज़ुलमात अल्ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़्ज़ालिमीन। मुझा हबीब उन मच्छीअ वारे पैगंबर के याद फरमा। हजरत यूनुस अलैहिस्सलाम जो बयान इज़्ज़हब मुग़ादिबा जॾहिं रंज थी निकितो हो ऐं वरी मच्छीअ जे पेट में आयो, ज़हन पाक में आयो अल्लन नक़दिर अलैहि त असीं उन ते तंगी न कंदासीं। तवज्जो ॾिजो, क़ुरान पाक जे तर्जुमन खे बि सोचे पढ़ो। हिकिड़ा तर्जुमा लिखंदा आहिनि नक़दिर जी माना क़ादिर न थींदासीं, पर इहा माना मुनासिब न आहे, छो त नबी सॻोरो ईअं के चवंदो त अलाह क़ादिर न आहे। अबा चवंदो नबी सॻोरो ॾाढा ॻाल्हायो, निंड वारे खे महिरबानी करे ॿाहनि खां वठी अदब सां ॼाॻाइजो। जेको बि निंड करे त अदब सां प्यार सां तकलीफ़ न ॾिजो, मथां ॿीहर अचे ई न, पर दुरूद शरीफ़ पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह यबसुतुर रिज़्क़ लिमन यशाअ व यक़दिर। इते यक़दिर जी माना है तंगी न कंदो, तंगी करे या खोले। हिते भी साॻी माना वठबी वज़न्नून इज़्ज़हब मुग़ादिबन फ़ज़न्न अल्लन नक़दिर अलैहि। मच्छी जी पेट पाक में आ, तर हज़रत यूनुस खे यकीन त मूं ते रब तंगी न कंदो, मां अर्ज़ कंदुसि अघाए विझंदो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मच्छी जे पेट में जागो था, जंहिं मच्छीअ में रब जो नबी सॼे जो सॼो अंदर आयो आहे। ॿुधायो तो हा मच्छी नंढड़ी हूंदी या वॾी? अब ॻाल्हायो त सही, वॾी हूंदी न। ऐं उहा वरी हेठि उन दरिया जे तरे में हली वई। ग़ालिबन जेकी वॾा तफ़सीर अरबी में आहिनि उहे लिखनि था त दरिया जे तरे सां वञी लॻी आहे। हज़रत यूनुस सुहिणो मच्छीअ जे पेट में आहे। अल्लाह ताला नबीअ जे कदमनि लॻण जे सदके मच्छीअ खे इज़त बख़्शे, उन जो क़ुरान पाक में ज़िक्र फरमाए। तोखां थो पुछां, जंहिं मच्छीअ में हज़रत यूनुस आहे उहा मच्छी शान वारी आहे त जंहिं गुंबदे खिदरा जे हेठां कायनात जो सरदार आहे। ॿुधाए तो हा सरज़मीन शान वारी आहे या न? हथ त मथे खण सुन्नी। हा हा वाह वाह वाह। छा उन जो मक़ाम, छा उन जो शान, छा उन जी अज़मत ऐं इज़त। इन जे करे सुन्नी त हूं वीचारो मुहबत में फाथल हूंदो आहे, पर ग़ैर सुन्नी देवबंदी गैर मुक़ल्लिद अहले हदीस वींदे नजद जा उलमा सब जो सब लिखी विया त अल्लाह ताला जा हबीब जंहिं मिटीअ ते आरामी आहिनि उहा मिटी बेतुल्लाह खां भली आहे, बेतुल इज़्ज़त खां भली आहे, बेतुल मुक़द्दस खां भली आहे, बेतुल मअमूर खां त भली आहे, पर अल्लाह जे अर्श अज़ीम खां बि भली आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह। केॾी शानदार हुआ मिटी आहे। दुआ कयो अल्लाह उन दरबार जो दीदार कराए, अदब ऐं मुहब्बत सां दीदार कराए, इश्क सां दीदार कराए, प्यार सां दीदार कराए। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मुझे हबीब जा आशिक़ हिकु अल्लाह जे बाने जो को ताज़ो शेर ज़हन में आयो। हिकिड़े ने शेर पढ़ियो त हिकिड़ो चयो हल भेणा अछी ॾाढी ज़ोर त ॾे थो। हाणे ज़ोर त ॾियणो थो पए न मुंहिंजा कीअं छा थो चवे। महफ़िले ज़िक्र नबी का
सुभान अल्लाह चो। महफिल ज़िक्रे नबी का न पूछो कैसा लगता है। बैठा था फुंडायूं फलाणो खान फलाणो खान फलाणो खान त दिल कारी बणिजो वञे ऐं मदीने वारे खे यादि कर त एॾो कुर्बदा जो घणो करे त राती कर्म करे दीदार कराए छॾे, न तॾहिं बि दफ़्तर में नालो त अची थो वञे। महफिल ज़िक्र नबी का न पूछो कैसा लगता है। सभई जो सुभान अल्लाह, सभई जो सुभान अल्लाह, सभई जो सुभान अल्लाह। एतिरो मज़ो ईंदो आहे मदीने वारे ज़िक्र में। शहर मदीना सुभान अल्लाह न चएव, मूं पंहिंजे आका जे नात खे ख़ुशीअ सां ॾाढा पढ़ियो त मुंहिंजो नालो बि मदीने वारे जे मदह खाने में लिखिजी वञे। तो सुभान अल्लाह। शहर मदीना की बात न पूछो कितना है उसका शान, कितना है उसका शान। मुझको मदीना तुझी मर्जी जे फैसलो दी पर मां छा थो चवां, मुझको मदीना, मुझको मदीना, मुझको मदीना खुल्दे बरी का नक्शा लगता है। मुझको मदीना, मुझको मदीना, मुझको मदीना खुल्दे बरी का नक्शा लगता है। अल्लाह नसीब फरमाए, वरी वरी नसीब फरमाए। मच्छीअ में हजरत यूनुस अलैहिस्सलाम जी ज़ाते गिरामी जो कदम लगा हल मच्छी शंगन वारी आहे। मां अर्ज़ कयां थो पियो जंहिं रोज़े अतहर जे अंदर मदीने वारो आराम उन जो केॾो न वॾो शान आहे, वॾो शान चओ वॾो उहा जाशा। साईं फरमाइनि था तुराब अर्दना बिरी के बादना। अब लाउड खां परे थी जानी या मुंहिंजो चप चुट या तुंहिंजो ॾंदु शहीद। हाँ दुरूद शरीफ पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह जी ज़ात बाबरकत फरमाए नून मच्छी जो बयान पियो हले जंहिं मच्छीअ में अल्लाह जे नबी जा कदम आया। असांखे मेहना ॾींदा आहिनि बिदअती वेचारे जंहिंखे न घर मानी मिंथुन सां मिले सोभ सां ते कावड़ करे। डॉक्टर साहब क्या है मुखे न प्यारी यार मुंह तुझो डोह कयो। सुभान अल्लाह जो सुभान अल्लाह। ताकि जागाई दो हला खुशतबई में सुने हबीब करीम जा आशिको बिदअत हिते अल्लाह नथो ॿुधे जो रोज़े वारे जे दर ते था वञो। अब कंहिं कॾहिं चयो आहे छा त अल्लाह कोन थो ॿुधे? ॻाल्हायो ॾाढा त ॻाल्हायो पर हिननि जायनि खे पाण शान ॾींदो आहे। कुरान करीम जी आयतुनि मां कुछ महज़ूज़ थी अल्लाह ताला इरशाद फरमायो वत्तखिज़ू मिन मकाम इब्राहीम मुसल्ला। जिते मुझे प्यारे इब्राहिम जा कदम लगा हल उन्हीं जा वट तवाफ वारो नफिल पढ़ो। इब्राहिम साईं जा कदम लगा तो हजा शान वारी आहे। ॿी आयत में अल्लाह ताला बयान फरमायो इन्न सफ़ा वल मरवत मिन शाइरिल्लाह फमन हज्जल बैत अवे तमरा फला जुनाह अलैहि अन यतवफ बिहिमा वमन ततव्वा खैरन फइन्नल्लाह शाकिरुन अलीम।
सफ़ा मरवो शान वारा जो अम्मा हाजरा जा कदम लगा प्रियाग में अल्लाह ताला बयान फरमायो हुनालिक दा ज़करिया रब्बहू जै कमरे में बीबी मरियम रील थी वड्डी थी हज़रत ज़करिया उते दुआ घुरी जो तो मरियम जे सदके कमरो बरकत वारो आ चौथी आयत में अल्लाह ताला बयान फरमायो वल आदियात दबहा फल मूरियात कदहा फल मुगीरात सुबहा फअसरन बिही नका फवसतन बिही जमा हबीब जा सहाबी घोड़न ते था चढ़न घोड़ा हाँ भारा हणी भजन था रब तो ने घोड़न जो कसम जो असहाबन जा कदम लगा बुधो बुधो जागो चा वॾे आवाज़ हथ मथे खणी चो सुभान अल्लाह खुदा करे तो खुशकी लही वने कम ठही वने गुनाह ड्रही वने चो सुभान अल्लाह सुभान अल्लाह जह जह जाए ते प्यारन जा कदम लगन हा जाए प्यारी जह जाए ते अल्लाह जे वली जा कदम लगन हा जाए बे वहा जाए बे ओह मकाम ओहा मज़ार ओहा दरबार इज्जत वारी सुभान अल्लाह सुभान अल्लाह हबीब जा उम्मतियो बिदअती कोन आहियूं सुन्नी आहियूं पक्का सुन्नी आहियूं अल्लाह जे हेकराए ते असांजो ईमान कामिल आ नबी पाक जे रिसालत ईमान कामिल आ सहाबन जे अदालत ईमान कामिल आ इमामन जे शहादत ईमान कामिल आ अल्लाह जे प्यारन जे विलायत ईमान कामिल आ चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह जी ज़ात बरकात उन मच्छीअ खे नवाज़ हिकिड़ो नुक्तो हुयो ॿियो त मच्छी दरिया जे तरे में न बी सगोरो अंदर मच्छीअ में अबा मच्छीअ जे पेट में के रोशनदान लॻल हुआ ॻाल्हायो त सही साझा त ॻाल्हायो को हवा जे आमद रफ़्त जो इंतज़ाम हो छा न फुल बंद लॻी पई आहे उन में नबी रहे थो ज़िंदा सुभान अल्लाह चओ छाहे वॾे आवाज़ सां चओ छाहे जे मच्छीअ में रहण वारो ज़िंदा त गुंबदे ख़िदरा जे छां में रहण वारो बि ज़िंदा इब्नुल क़य्यिम नजदी उलमा जो इमाम इब्ने तैमियह जो शागिर्द मुफस्सिर इब्ने कसीर जो उस्ताद अर्रूह किताब में लिखियो आ त नबी सगोरा अखिन खां गायब कयल आहिनि ज़िंदह ॾिसण में न ईंदा आहिनि जमलाक ॾिसण में न ईंदा पर आहिनि छा चओ चओ आहिनि छा चओ आहिनि छा शायर तॾहिं त चयो सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह इश्क़े नबी में जो मर जाए मरता कैसा है मरता कैसा है दिल के दीदों से जो देखे जिंदा लगता है दिल के दीदों हिन नखर सां न छा दिल के दीदों से जो देखे जिंदा लगता है महफिल जिक्र नबी का न पूछो कैसा लगता है सुभान अल्लाह अल्लाह जाबान हो नबी जिंदा है चो नबी चो नबी अब ये बिजली किथा थी अचे पावर हाउस खां ईअं न बा ॻाल्हायो त सही हिकिड़ो माण्हू चए मुआरा बल्ब चमकनि पिया पर मथे बिजली कान्हे हा छा चवांसि किथे मां त वेठो आहियां जॾहिं हलस ते ठही वेंदी अब ॾे कमरे में बिजली ठाहियो सुभान अल्लाह अब पावर हाउस में कुछ कोन्हे
पर यार वारी राड जा चिलका लॻा पिया चवंदो को अॻियां ॾाहिर माही अला छा तव्हांजी ॻाल्हि नथो कयां पाण खे चवां असीं चरिया कोन आहियूं चरिया चवण वारा चरिया आहिनि जेको चए चरियो वो भुलियल आहे असांजो दिलि वारो हिसो मदीने वारे इश्क सां पियो आहे भरियो चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह अरे पावर हाउस में न आहे त चंद्रा को वटि बिजली किथां आई मदीने वारो जिंदा न हुजे त न इंसान जिंदा हुजे न वन साओ हुजे न मलाक दुनिया ते रहे जेका कायनात चुरे पुरे पई उन सब खे जिंदगी मिलण जो मरकज़ मदीने वारो सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह वो इन जे करे मूं हिकिड़ो सिंधीअ में शेर चवंदो अर्ज़ कंदो आहे पंहिंजे आका जे दरबार में त मदीने वारा हबीब प्यारा सभई चओ खणी कहिड़ी कसोटी लॻेव मदीने वारा हबीब प्यारा हक मदीने वारा हबीब प्यारा निगाहे करम रख जा भलारा भरम रख जा मदीने वारा हबीब प्यारा मदीने वारा हबीब प्यारा मुझे आका जिंदा मुझे हबीब जिंदा मच्छी में यूनुस पैगंबर सगोरो बिना दरिए जे बिना रोशनदान जे बिना के हवा जे किरासन जे जिंदा जेको अल्लाह मच्छी में हजरत यूनुस के जिंदा रखे पियो सो मदीने वारे के भी जिंदा रखे थो सुभान अल्लाह सुभान अल्लाह तफसीर ॾिसो क़ुरान करीम जा मां अल्लाह जे वलीअ जे पेरनि खां ॾिठो हा महबूब जा बचड़ा साम्हूं वेठा आहिनि मस्जिद भरी पई आहे जॾहिं तफ़सीर लिखण ते वेहंदो हा दिलि चवंदी आहे त जेको दावत वारो अचे थो न उनखे क़ुरान मेड़ विझां त मूंखे सीरा आहिनि सुभान अल्लाह ख़ुदा जो कसम एॾो लुत्फ़ ईंदो आहे एतिरो मज़ो ईंदो आहे कई इल्मी समुंड जूं छोलियूं नज़र ईंदियूं आहिनि अकुल हैरान थी वेंदो आहे त वाह वाह अॻियां उलमा तव्हांजे महिनत खे सलाम आहे अव्हांजे इश्क खे सलाम आहे अव्हांजे ख़िदमतुनि खे सलाम आहे जो तॾहिं बिजली न ही ॾिया ॿारे बतियूं ॿारे तेल जूं मटियूं ॿारे वेहंदा हुआ ऐं सारी राति अल्लाह जो क़ुरान लिखंदा सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुझे हबीब सोने जा आशिक लिखन था पिया हबीब करीम जे मोहब्बत लिखन था पिया हजरत यूनुस मच्छी जे पेट में दरवाजो ना है दरी ना है का भी जरिया आमदनी ॿुधण जो ज़रियो भी ना है पर अल्लाह जो नबी मच्छी में समुंड जे तरे वारियूं पथरियूं अल्लाह जो जिक्र पयूं कन अल्लाह जी तस्बीह पयूं पढ़न छो त क़ुरान शाहिद व इन मिन शैइन इल्ला युसब्बिहु बिहम्दिही वला किल्ला तफ़क़हून तस्बीहहुम हर शे तस्बीह पढ़ंदी आहे समुंड जे तरे वारियूं मच्छियूं हम पथरियूं तस्बीह पयूं पढ़न नबी सगोरो मच्छी में अंदर ॿुधे वेठो सुभान अल्लाह वो जे हजरत यूनुस मच्छी जे पेट में अंदर हंदे ॿुधे थो त मदीने वारो बि गुंबज़े ख़िदरा जे छांव में ॿुधे वेठो चा ॿुधे वेठो चा ॿुधे वेठो सुभान अल्लाह चा सुभान अल्लाह अक़ीदो पक्को रख थिड़ंदे को फर्क न पवंदो कई दुनिया ते काफ़िर आहिनि यहूदी आहिनि हिंदू आहिनि भील आहिनि ईसाई आहिनि दुनिया सॼी भरी पई आहे बस ज़ाहिर ताक़त वारा आहिनि फिलस्तीन में कश्मीर में अफगानिस्तान में जिते वञनि बमबारी था कनि मुस्लमान जे बचड़नि खे यतीम था बनाइनि कंहिंजूं टंगूं चट कंहिंजूं अखियूं चट दुआ घुरो अल्लाह ने काफ़िर खे तबाह करे इन जी ताक़त खे रब तबाह करे इन जे कुवत खे खुदा फना करे इन खे तोड़े ज़रा ज़रा करे छॾे मदीने जे मीर जे उम्मत जो पान मुहाफ़िज़
मुझे हबीब जा आशिको, हबीब जे मोहब्बत वारो, हबीब जे इश्क वारो अल्लाह ताला जे दरबार में दुआ घुरी सको था। अॼु शबे बरात रुगी पंहिंजे लाइ दुआ न घुरो, रूए ज़मीन ते कलमे पढ़ण वारनि जे लाइ दुआ घुरो। दुरूद शरीफ पढ़ो, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह, सल्लल्लाहु अलैका रसूल अल्लाह व सल्लम अलैका या वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ये मच्छी में हजरत यूनुस बुधे थो त रोज़े पाक में मुझो सुहिणो बुधे पियो। सुभान अल्लाह। हिकिड़ा चवनि था त उते बुधे थो, उते, ऐं तूं ऐं मां चऊं था त हर जाइ ते बुधे। हर जाइ ते बुधे थो बेशक। हदीस पाक आ मुझे साईं जी, इन्नी अरा माला तरो, जेकी तहीं नथा ॾिसो मां ॾिसां बेशक। उन में इहो केद लॻल कोन्हे त हिते इन्नी आसमा माला तस्मऊन, जेकी तहीं नथा ॿुधो मां मुस्तफ़ा ॿुधां थो। बेशक। चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। मदीनो त हूं ई मदीनो आहे। सुभान अल्लाह। रातें भी मदीने की, बातें भी मदीने की। हजरत सोना साईं रहमतुल्लाह अलैह मदीने पाक में हुआ, परियां जीप में गॾु निकितासीं। अल्लाह अल्लाह सॼी रात मुस्तफ़ा जो शान पढ़ंदा आयासीं। सुभान अल्लाह। मक्के में पहुतासीं, मक्को अची छा, सुभान अल्लाह। माना सफ़र जी ख़बर ई न, सुभान अल्लाह। अंदाज़ो ही न लगो। रातें भी मदीने की, बातें भी मदीने की, जीने में ये जीना है, क्या बात है जीने की। टे था जो सुभान अल्लाह, ॿिया भला ॿियो कुझु चओ। सुभान अल्लाह। जीने में ये जीना है, क्या बात है जीने की। अरसा हुआ तैयबा की, गलियों से वो गुजरे थे। सुभान अल्लाह। 6 साल गुजरी गया। अरसा हुआ तैयबा की, गलियों से वो गुजरे थे। अब तक उन गलियों में खुशबू है पसीने की। अब तक उन गलियों चथो वो अपनी निगाहों से मस्ताना बनाते हैं। सुभान अल्लाह। रुपए के चकमक ये न छिकी दिया, जब मदीने वारे जी कशिश उम्मत के जे दिल के छिकी दिया। वो अपनी निगाहों से मस्ताना बनाते हैं, जहमत ही नहीं देते मैं ख्वार को पीने की। सुभान अल्लाह। मुझा महबूब जिंदा आहिन, मुझा हबीब ॿुधंदा आहिनि, मुझा हबीब ॾिसंदा आहिनि। केद ॻाल्हि कोन्हे त 10 फुटनि ते ॿुधे थो, 5 ते ॿुधे थो, हेतिरे ते ॿुधे थो। न दलील ॿियो ॾियां, सवलो समझ में अचण वारो, समझ में अचण वारो। जागो पिया, ॾाढा ज़िक्र कयो। ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह।